अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तख़िज़ू मिन मक़ामि इब्राहीम मुसल्ला। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। सलात शरीफ पढ़ो। मोहतरम दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, इस्लामी साल हिजरी उन जो पहिरीं महीनो आहे मुहर्रमुल हराम। ऐं हदीस पाक में अचे थो त मुहर्रम जे महीने जे अंदरि परवरदिगार आलम वॾा वॾा कम हिन दुनिया ते नाज़िल फरमाया आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी पैदाश बि मुहर्रम जे महीने जे अंदरि थई। हज़रत आदम खे जन्नत खां लाहे दुनिया ते आणे नस्ल इंसानी खे आबाद बि इन महीने जे अंदरि कयो वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फिरऔन जे ज़ुल्म खां छुटकारो उहो बि इन मुहर्रम जे महीने जे अंदरि मिलियो। पूरे आलम जो हिसाब ऐं किताब, ज़ालिम खे ज़ुल्म जी सज़ा यानी क़यामत जो ॾींहुं उहो बि इन मुहर्रमुल हराम जे महीने जे अंदरि थींदो। ऐं अहिड़े नमूने सां अज़ीम शान सहाबा किराम उन्हनि जी शहादत बि इन महीने जे अंदरि थई। जीअं हज़रत उमर सगोरो रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जी शहादत पहिरीं मुहर्रमुल हराम जी आहे त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु उन जी शहादत बि 10 मुहर्रमुल हराम जी आहे। त वॾा वॾा उमूर ऐं वॾा वॾा कम इन महीने जे अंदरि सरअंजाम थिया आहिनि। अॼो कोई असांजी महफ़िल या मुख़्तसर जलसो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत सां वास्तो रखे थो। असांजे उलमा दोस्तनि तव्हांखे काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। आउं बि चंद ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदुसि। घणो करे हुननि तव्हांखे क़ुरान ऐं हदीस ॿुधायो आहे। आउं तव्हांखे वरी जेके हज़रत उमर जा मुखालिफ़ आहिनि तिन जे किताबनि मां ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु नालो संदन उमर आहे। टे जो नालो संदन खिताब आहे। संदन लक़ब फारूक आज़म आहे। संदन कुनियत अबू हफ्स आहे। हज़रत उमर सगोरो रज़ी अल्लाह ताला अन्हु आमुल फील जंहिं साल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत थी आहे उन खां 17 साल पोइ ॼाओ आहे। जॾहिं 27 सालनि जी उमिरि में आहे उन वक़्त में हज़रत उमर सगोरे रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम खे क़बूल कयो आहे। जॾहिं मुस्लमान थियो तॾहिं संस उमिरि 27 साल हुई। नाए ॾाॾे जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां संदन नसब जेको आहे सो मिले थो। हज़रत उमर जो नसब नाए ॾाॾे जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मिले थो। संदन न्याणी बीबी हफ्सा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हरम पाक आहे ऐं सभिनी मोमिननि जी माउ आहे। तंहिंजे करे हज़रत उमर सगोरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सोहरो आहे। हज़रत हफ्सा सगोरी हज़रत उमर जी न्याणी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे निकाह में आहे। हज़रत उमर पाण हज़रत अली सगोरे जो नाठी आहे। हज़रत हुसैन जी भेण उम्मे कुलसूम बीबी फातिमा ऐं हज़रत अली जी धीअ उहा हज़रत उमर जे निकाह में आहे। जॾहिं 17 हिजरी अची थई यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 17 साल हिजरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे गुज़री चुका हुआ उन वक़्त में हज़रत उमर सगोरे जो निकाह हज़रत हुसैन जी भेण उम्मे कुलसूम बीबी फातिमा जी धीअ ऐं हज़रत अली जी धीअ तंहिंसां अची थियो आहे। त जीअं हज़रत उमर सगोरो हुज़ूर जो सोहरो आहे तीअं हज़रत अली सगोरे जो नाठी आहे। बीबी फातिमा सगोरी जो नाठी आहे। हीअ ॻाल्हि तव्हां अॻे ॿुधी आहे न। बीबी सगोरी हज़रत फातिमा हज़रत हुसैन जी भेण उम्मे कुलसूम सा इन्हनि जे घर में आहे। शीयन जो किताब फुरू ए काफ़ी उनखे तस्लीम करणो पियो 117 सफ़े ते उन लिखियो त वज़ाले का अव्वलो फर्जिन होस बि न हो चई बराबरि हज़रत अली जी न्याणी हज़रत उमर जे निकाह में हुई पर अलीअ ख़ुशीअ सां कान ॾिनी हुई। उमर ज़ोरी कब्ज़ो करे निकाह कराए वरितो। एतिरी ॻाल्हि हुननि खे तस्लीम करणी पई त बराबरि हज़रत उमर हज़रत अली जो नाठी हो। बीबी फातिमा जी न्याणी हज़रत उम्मे कुलसूम हज़रत हुसैन जी भेण हज़रत उमर फारूक जे निकाह में हुई।
पर हुननि चयो त ख़ुशीअ सां कोन ॾिनई हुई, छो त अली ऐं उमर पाण में ठहंदा कोन हुआ। बज़ाले का अव्वलो फर्जन गौसिब ना हो, सम्झनि। वरी शीयन जो किताब लिखे थो त हज़रत अली में ताक़त उहा हुई त जेकॾहिं हज़रत अली हकल करे त आसमान हेठि किरी पए, पर ज़मीन ते संत न्याणीअ ते ॿियो केरु कब्ज़ो कंदो त बि अली चुप करे वेठो हूंदो। इहो लिखणु हज़रत अली जे गैरत खे चैलेंज न आहे, ॿुधायो। इहो त हज़रत अली जे बहादुरीअ ते, उनजे इज़त ते, उनजे गैरत ते छा आहे हमिलो थो अची वञे। असीं त चऊं था त हे पाण में भाइर हुआ। हज़रत अली पंहिंजी न्याणी वॾे फ़ख्र सां, वॾी ख़ुशीअ सां हज़रत उमर सगोरे खे ॾिनी। त हज़रत उमर सगोरो मामूली माण्हू न आहे, हेॾा पैगंबर जो सोरो आहे, होॾा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु तंहिंजो हज़रत उमर सगोरो छा आहे, नाथी आहे। आई ॻाल्हि सम्झो। इन जे करे जॾहिं 3 ख़लीफ़ा फोत थी चुका, हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर फारूक, हज़रत उस्मान, हज़रत अली जे खिलाफत जो दौर आयो। हज़रत अली जे खिलाफत जो दौर आयो। शीयन जो किताब नहजुल बलाग उन में लिखल आहे त हज़रत अली जॾहिं कूफे जे शहर में जामे मस्जिद में जुमे जो ॾींहुं ख़ुतबो पढ़ण आयो त माण्हू मस्जिद वारा उथी बीठा। किन चयो त अबू बकर ऐं सिद्दीक़ जे बारे में तव्हांजो गुमान कहिड़ो आहे? हज़रत अली खां पुछो। जॾहिं हज़रत अली जी हुकूमत हुई, ताक़त हुई, तॾहिं चयो त ॿुधाए त हज़रत अबू बकर हज़रत उमर जे बारे में तुंहिंजो कहिड़ो ख्याल आहे? असां सुनियनि जा किताब न, शीयन जो किताब नहजुल बलाग लिखे थो। तॾहिं हज़रत अली जवाब ॾिनो, वकान अफ़ज़लहुम फिल इस्लाम व अनसहुम लिल्लाहि व लिरसूलिही अल ख़लीफ़तु सिद्दीक़ सुम्मा ख़लीफ़तुल ख़लीफ़त अल फारूक लअमरी इन मकानहुमा फिल इस्लाम लअज़ीम व इन्नल मुसाब बिहिमा लजुरूहुन शदीद। चई इन अफ़ज़लहुम फिल इस्लाम में यानी केर आयो जो मूंखां अबू बकर ऐं उमर जे बारे में पुछण घुरो था। इन अफ़ज़लहुम फिल इस्लाम में बेशक पूरे इस्लाम जे अंदरि सभ खां भलो माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जो सभ खां वधीक ख़ैर खां अबू बकर सिद्दीक़ हो। इहो कंहिं चयो? चओ हज़रत अली चयो। तंहिंखां पोइ छा थी? चई सुम्मा ख़लीफ़तुल ख़लीफ़त अल फारूक, तंहिंखां पोइ हज़रत अबू बकर जो ख़लीफ़ो फारूक आज़म सभ खां मथे हो। लअमरी इन मकानहुमा फिल इस्लाम लाज़ीम। अली हज़रत अली फरमाए थो, मूंखे पंहिंजे पैदा करण वारे जो कसम आहे त इन्हनि ॿिन्ही जो दर्जो इस्लाम में सभ खां मथे आहे। हज़रत अली फरमाए थो, व इन्नल मुसाब बिहिमा लजुरूहुन शदीद। मूंखे अल्लाह जो कसम आहे त इन्हनि जे वञण खां पोइ जेके इस्लाम खे ॾुख ऐं तकलीफ़ूं पहुतियूं आहिनि उन्हनि खे केरु मेटे नथो सघे। इहे हज़रत अली जा लफ़्ज़ आहिनि। वरी हिकिड़ो माण्हू उथी बीठो कि हज़रत उमर ते तबसरो कर। चई लिल्लाहि बिलाद फुलान लक़द क़बमल अवद व दावल अमद व अता सुन्नत वत्तक़ल्लाह हक़ तुक़ातिही। समझे न? कि उमर जे बारे में तव्हां छा था पुछो? ही इस्लाम जूं जेके हुदूद वसी आहिनि, इस्लाम जो जेको दुनिया जे अंदरि फैलियल आहे, इहो सभु उमर जे खिलाफ़त जी बरकत आहे। जंहिं इस्लाम खे दुनिया जे कुंड ऐं कुछ ते फेराए छॾियो, जंहिंजे मथे में टेड़ हुई उमर हुनखे सिधो कयो, जंहिंमें बीमारी हुई उमर हुन मां बीमारी कढी उनखे हक़ ते चाढ़ियो। वत्तक़ल्लाह हक़ तुक़ातिही, अल्लाह खां जीअं डिॼण जो हक़ हो तीअं उमर पूरो पूरो जेको आहे सो अदा अची कयो। व अता सुन्नत नबीही, पंहिंजे पैगंबर जे पूरी ज़िंदगी सुन्नत जो पूरो पूरो ताबेदार रहियो। फरहिमहुल्लाह इला यौमिल क़ियामह। हज़रत अली फरमायो, चल ख़ुदा जूं बेशुमार रहमतूं हुजनि उन्ही ते क़यामत जे ॾींहं ताईं। इहे जॾहिं असां किताब ॾेखारिया त हज़रत अली त हीअं थो चए अबू बकर उमर जे बारे में, क्यों अली तकियो कंदो हो। तकियो जी माना ज़ाहिर सां बराबरि ईअं चवंदो हो, पर अंदर में हिननि खे सुठो कोन सम्झंदो हो। पर असां चयो त हीउ त हज़रत अली तॾहिं चवंदो हो जॾहिं ख़लीफ़ो हो, हे टई फोत थी चुका, जॾहिं अली डिॼंदो बि कंहिंखां कोन हो, पोइ तकिए करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बीबी साहिब जे निकाह जे बारे में चऊं त अलीअ खां ज़ोरे फुरे विया, माना हुनखे गैरत ऐं बुज़दिल, गैरत बि खसिजी वई, बुज़दिल थी वियो। हिते चऊं त तकियो हो, तकिए जी माना हज़रत अली नऊज़ बिल्लाह कूड़ ॻाल्हाईंदो हो, अंदरि हिकिड़ी ॻाल्हि ॿाहिरि ॿी ॻाल्हि। इहो आहे हिननि जो मसलक। बहरहाल मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सोरो हुजे, सम्झनि। हज़रत अली सगोरे जो छा हो? चओ न थी हो। 27 सालनि जे उमिरि जे अंदरि हज़रत उमर सगोरे रज़ी अल्लाह ताला अन्हु ईमान आंदो, जंहिंजी मौली साहब तव्हांखे ॿुधायो उन ईमान जो वाक़ियो, उनजी कैफ़ियत जेका आहे सा तव्हांखे ॿुधाई वई त कीअं कैफ़ियत थई, उनजो ईमान कीअं थियो।
हज़रत उमर सगोरे जे अचण खां पोइ दीन ऐं इस्लाम खे जेका वुसअत अची मिली, जेका बरकत अची मिली, इस्लाम खे जेको ग़लबो अची थियो, उहो ग़लबो कॾहिं बि इस्लाम खे नसीब न थियो। खुल्लम खुल्ला इस्लाम जा आकाम दुनिया जे अंदरि बजा करण, खुल्लम खुल्ला इस्लाम जूं ॻाल्हियूं ऐं नमाज़ूं पढ़ण, क़ुरान जी तिलावत करण, बांग ॾियण, इहो इस्लाम जे अंदरि दौर हज़रत उमर जे इस्लाम खां पोइ शुरू थियो। हज़रत उमर इस्लाम आंदो, इस्लाम जी खुल्लम खुल्ला इशाअत कई वई, इस्लाम जा आकाम खुल्लम खुल्ला माण्हुनि खे सम्झाया विया। कुफर जेको आहे तंहिं ते रोब पइजी वियो, इस्लाम जी नुसरत अची सही। तंहिंजे करे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमायो त हज़रत उमर जो इस्लाम, इहो इस्लाम पूरे जी फतह ते अची बनी। हज़रत उमर जी हिजरत इहा इस्लाम जी नुसरत ते अची बनी। हज़रत उमर जी खिलाफत इहा पूरे आलम इस्लाम जी बरकत हुई। इस्लाम में बरकत जे करे आई त हज़रत उमर सगोरे रज़ी अल्लाह ताला अन्हु जे करे पई। मुख़्तसर तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ख़लीफ़ो, जंहिंखे ख़लीफ़तुर रसूल चयो वञे थो, उहो फ़क़त हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो। ख़लीफ़तुर रसूल अबू बकर सिद्दीक़ ते अची वञो, यानी रसूल जो जानशीन, रसूल जा आकाम दुनिया ते जारी करण वारो, उहो हज़रत सिद्दीक़ हो। पहिरियों अमीरुल मोमिनीन उहो हज़रत उमर फारूक आहे। हज़रत उमर फारूक जो लक़ब जेको पहिरीं मुंतख़ब ऐं तजवीज़ कयो वियो, उहो अमीरुल मोमिनीन हो। उन खां अॻु में हज़रत सिद्दीक़ ख़लीफ़तुर रसूल हो। फारूक ते शहादत आई आहे, ओस्मान ते शहादत आई आहे, अलीअ ते शहादत आई आहे, अबू बकर ते शहादत कोन आई आहे। छो त अबू बकर ज़िल ऐं पाछो हो पैगंबर जो। पैगंबर ते जीअं ज़ाहिरी शहादत कान आई, तीअं अबू बकर ते ज़ाहिरी शहादत कान आई। उहो पाछो ऐं ज़िल हो पैगंबर जो। असांजा दोस्त चवंदा आहिनि त पैगंबर नूर हो, छो त हुनजो पाछो कंहिं क़िस्म जो कोन हो। पाछो जे करे हो पैगंबर जो त ख़ुदि हज़रत सिद्दीक़ जी ज़ात हुई। फरमायूं मा उल्क़ी फी क़ल्बी अलक़ैतु फी सदर अबी बकर, जेको इल्मु अल्लाह से मूं ते नाज़िल कयो, उहो सॼो इल्मु मूं अबू बकर जे सीने में पलकाए विधो। इल्मु नाज़िल मूं ते पियो थिए, मुंहिंजे इल्म जो खज़ानो अबू बकर सिद्दीक़ आहे। मुंहिंजे इल्म जो खज़ानो कहिड़ा आहे? अबू बकर सिद्दीक़ आहे। त अबू बकर ज़िले रसूल हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो छा हो, पाछो ते अची वञो। तंहिंजे करे जीअं पैगंबर ते ज़ाहिरी शहादत कोन हुई, तीअं अबू बकर सिद्दीक़ ते बि ज़ाहिरी शहादत कोन हुई। अगरचे इन्हनि जो मक़ाम शहीदनि खां 1000 दफ़ा मथे आहे, छो त सिद्दीक़ जो मक़ाम शहीद खां मथे आहे। हिन उम्मत में शहीद बेशुमार आहिनि, पर हिन उम्मत पूरी में सिद्दीक़ फ़क़ति हिकिड़ो अबू बकर आहे। शहीद बेशुमार, उमर भी शहीद है, उस्मान भी शहीद है, हजरत अली भी शहीद है, हुसैन भी शहीद है, हमजो भी शहीद है। पर पूरी उम्मत में जेकॾहिं सिद्दीक़ आहे त फ़क़ति केरु आहे? चओ हिकु ई अबू बकर सिद्दीक़ आहे। सिद्दीक़ जे कंहिं घणा न हूंदा आहिनि। सिद्दीक़ उहो हूंदो आहे जेको हक़ ॻाल्हि खे बिना दलील जे क़बूल करे, ख़राब ॻाल्हि खे ईअं ग़लति ऐं कूड़ी ॻाल्हि खे ईअं थू थू करे उछलाए करे, जीअं मख वात में अचे त माण्हू थू थू करे छा करे कंदो आहे, उछलाए करे ईंदो आहे, तीअं उछलाए करे। मेराज जे वाक़े में सिद्दीक़ जी सदाकत ज़ाहिर थी। ॻाल्हि त वॾी हुई त 5 मिंटनि में पैगंबर आसमाननि जो बि सैर करे आयो, ज़मीननि जो बि सैर कई, बैतुल मुक़द्दस जो सैर कई, नबियनि सभिनी खे नमाज़ पढ़ाई, जन्नत जो दीदार कई, दोज़ख जो दीदार कई, ख़ुदा सां मुलाक़ात अची कई। चऊं त अहिड़ो कूड़ त असां कॾहिं कोन ॾिठो। अॼु सिद्दीक़ खे चऊं था तुम्हारो यार जंहिंखे तो मञियो आहे, उहो त अहिड़ा कूड़ पियो हणे। जॾहिं मुशरिकनि जी जमात गॾिजी अॼु सिद्दीक़ वटि आई, चई इहा ॻाल्हि मूं पैगंबर जे ज़बान मां कोन ॿुधी आहे, पर जेकॾहिं हुन कई आहे त अमी सभु कूड़ आयो, मोहम्मद मुस्तफ़ा सचो आहे। इहो सिद्दीक़ जेको हक़ ॻाल्हि खे बिना दलील जे छा अची करे क़बूल अची करे। बारियात पहिरियों अमीरुल मोमिनीन उहो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। हाणे हिकिड़ी खिलाफ़त आहे, ॿी इमामत आहे। हिकिड़ी छा आहे चओ, खिलाफ़त आहे, ॿी इमामत आहे। असीं जेके सुन्नी आहियूं से लफ़्ज़ ख़लीफ़े जो ॻाल्हाईंदा आहियूं, ऐं असांजा मुक़ाबिले जेके शिया आहिनि से इमाम जो लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि। ख़लीफ़ो केरु हूंदो आहे? ख़लीफ़ो उहो हूंदो आहे जेको ख़ुदा जा हुक्म दुनिया ते जारी करे, जेके ख़ुदा जा हुक्म दुनिया ते छा करे चओ, जारी करे। हिकु ॻाल्हि, ख़लीफ़ो उहो हूंदो आहे जंहिंजी चूंड माण्हू पाण कंदा आहिनि, ख़ुदा कोन कंदो आहे। उन्हनि जो इंतिखाब केरु, चूंड केरु कंदा आहिनि, माण्हू पाण कंदा आहिनि, ख़ुदा कोन कंदो आहे। 2 नंबर ॻाल्हियूं। टियों नंबर, ख़लीफ़ो जेको आहे तंहिंजे लाइ गुनाहनि खां पाक हुजणु ज़रूरी कोन्हे। गुनाहनि खां पाक फ़क़ति पैगंबर हूंदो आहे। बाक़ी जेके सहाबा किराम आहिनि, तिन खां जेकॾहिं का बि ग़लती थी त अल्लाह जल जलालहू माफ़ करे उन्हनि खे ऐलान ऐं सर्टिफिकेट ॾेई छॾियो त रज़ी अल्लाहु अनहुम व रज़ू अनहु, अल्लाह तव्हां खां राज़ी, तव्हां अल्लाह खां राज़ी। जंहिंखां अल्लाह राज़ी हुजे, तंहिं ते सॼी दुनिया नाराज़ हुजे, त बि हुनखे को नुक़सान पहुचाए नथी सघे। छो त असुल रज़ा मुदो कंहिंजो आहे? चओ अल्लाह जो आहे। हाणे रहियो त ख़लीफ़े जे मुक़ाबले में छा आहे? इमाम आहे। हो चवनि था त इमाम जेको आहे, शिया चवनि था पंहिंजी चूंड अल्लाह जे तरफ़ां ईंदी आहे। जीअं नबीअ खे अल्लाह से मोकिलींदो आहे, तीअं इमाम खे बि अल्लाह से मोकिलींदो आहे।
सभी असीं चऊं था न इमाम जी चूंड आम माण्हू अची कंदा आहिनि ख़लीफ़े जी, बाक़ी अल्लाह जे तरफ़ां न हूंदी आहे। अल्लाह जे तरफ़ां इंतिखाब ऐं चूंड फ़क़ति पैगंबर जो थींदो आहे, ॿिए कंहिंजो बि कोन थींदो आहे। नंबर हिकु ॻाल्हि। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा, असीं चऊं था त ख़लीफ़े जे लाइ गुनाहनि खां पाक हुजणु ज़रूरी कोन्हे। उहे चवनि था इमाम उहो हूंदो आहे जेको गुनाहनि खां पाक अची बणिजे, मासूम हूंदो आहे। जीअं पैगंबर मासूम तीअं इमाम बि मासूम हूंदो आहे। असीं चऊं था त ख़लीफ़ो दुनिया खे छॾींदा आहिनि। हाणे हुननि चयो त अहिड़े क़िस्म जा इमाम 12 ईंदा, 12 इमाम ते दुनिया क़ाइमु थींदी, क़यामत क़ाइमु थींदी। 12 इमाम ईंदो त क़यामत जेका सा क़ाइमु थी वेंदी। 12 इमाम हूंदा, गुनाहनि खां पाक हूंदा, पैगंबर खां पोइ हूंदा, जंहिं शइ खे खपे ते हलाल कनि, जंहिंखे खपे ते हराम अची कनि, उहे गुनाहनि खां पाक हूंदा। उन्हनि जी चूंड अल्लाह जे तरफ़ां थींदी। पहिरियों इमाम हज़रत अली, ॿियो इमाम हज़रत इमाम हुसैन, टियों इमाम हज़रत इमाम हसन, इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम मोहम्मद बाक़िर, इमाम जाफर सादिक, इमाम मूसा काज़िम, इमाम अली रज़ा, इमाम मोहम्मद तकी, इमाम अली नकी, इमाम हसन अस्करी, इमाम मादी। 12 इमाम हुआ। ये 12 इमाम जेके नबियुनि जहिड़ा हुआ। जीअं नबी जेके हुआ से गुनाहनि खां पाक, तीअं हे बि गुनाहनि खां छा पाक। जीअं नबी जेको आहे उन खां बि मथे इख्तियार। नबी हलाल हराम कोन करे सघंदा। हे जंहिं शइ खे खपे ते हलाल कनि, जंहिंखे खपे ते हराम अची कनि, इहे मर्ज़ी जा मालिक हुआ। चल बाबा 12 इमाम जेको मादी ईंदो उन ते क़यामत क़ाइमु अची थींदी। उन ते छा थींदी? चओ क़यामत क़ाइमु अची थींदी। हाणे 11 इमाम इमाम हसन अस्करी आहे। 11 इमाम कहिड़ा आहे? इमाम हसन अस्करी आहे। इमाम हसन अस्करी जेको आहे सो 270 हिजरी में फौत थियो। कंहिंजे अंदर 270 हिजरी जे अंदर, यानी हुजूर जी हिजरत खां पोइ पोणा 300 साल जे अंदर 11 इमाम जेके आहिनि ख़तम थी विया। हाणे हुननि चयो 12 ते क़यामत क़ाइमु थींदी, 11 त पोणनि 300 सालनि जे अंदर ख़तम थी विया। बाक़ी हिकिड़ो रहियो आहे क़यामत अलाह जे कॾहिं अचे, मथां इहो अॻु में मरी वञे, असांजी ॻाल्हि पूरी थिए त हुनखे लिकाए छॾूं। जीअरो हूंदो त सभु कुझु ॾिसंदो था। जीअरो आहे या मरी वियो, मौजूदु हूंदो, चऊं लिकी वियो। किथे लिकी वियो? चऊं इराक जे अंदर गारे सुर मना तंहिंमें लिकी वियो। छाजे करे लिकी वियो? चऊं दुश्मन हुनजे पोयां काए अची पिया, तंहिंजे करे लिकी वियो। चल सी निकिरंदो कॾहिं? चवंदा निकिरंदो तॾहिं जॾहिं 313 दुनिया में शिया पका हूंदा। 313 शिया पका हूंदा, तॾहिं इमाम मादी जेको आहे सो गार खां ॿाहिरि निकिरंदो। 1400 साल थी विया आहिनि, अञा 313 शिया पका थिया ई कोन्हे जो इमाम गार खां निकिरी अचे ॿाहिरि। जॾहिं माण्हू अची खिलिया त भेणा 1200 साल थी विया आहिनि, एॾी हयाती दिघी हुनजी हूंदी कोन, अलाह इहा गार में ॾेखारियो हली आहे या कोन्हे आई। त पोइ वरी खुमैनी जॾहिं आयो त ऐलान अची कयो त ठीकु आहे, इंतज़ार करे करे थकी पिया आहियूं, निकिरे नथो, हाणे आउं पाण मादी आहियां। इहो खुमैनी चयो कि इंतज़ार करे करे थकी पिया आहियूं, हाणे अलाए निकिरे या न बि निकिरे, तंहिंजे करे आउं पाण जेको आहियां सो मादी आहियां। ख़ैर पाण मादी हो, सो बि दम छॾे हलियो वियो बसि। हाणे दुनिया मादीअ खां ख़ाली आहे। हाणे दुनिया छा वरी बवक़्त इमाम जेकॾहिं उते गार में वियो त छा पियो करे? चऊं जेको असली क़ुर हुज़ूर ते नाज़िल थियो उहो पाण सां गॾु खणी वियो। चयोसीं हीउ जे क़ुर रखियो आहे, चऊं इहो ओस्मान जो सहीफ़ो आहे, इहो असली क़ुर रसूलुल्लाह वारो कोन्हे। असली क़ुर कहिड़ो हो? चऊं कान तूलो 60 ज़रान, असली क़ुर 60 नरियुनि वारो हो, जंहिंजी देग केतिरी हुई? 60 नरियूं हुई। हीउ क़ुर जेको आहे सो 6666 आयतनि वारो आहे, हू 32,000 आयतनि वारो हो। मसाला त हुआ कि हुन में उहो सॼो इमाम पाण में खणी 32,000 आयतनि वारो क़ुर, 60 गजनि वारो क़ुर, वॾी जमात छिके तंहिंखां पोइ हले, सभिनि कपिड़े जे ताको जेको आहे सो अॻो चणी खां मथे अची थिए, उहो खणी वियो। हाणे इमाम पाण बि पियो हलियो, क़ुर बि खणी वियो पाण सां गॾु। हाणे पुछे हे वाणिया वेठा आहिनि, इन्हनि खां पुछंदे त असां वटि किताब आहे? चवंदा असां वटि गीता आहे। यहूदियुनि खां पुछंदे असां वटि किताब आहे? पूरो सूरो चवंदा तौरात असां वटि आहे। ईसाईनि खां पुछंदे किताब आहे? चवंदा इंजील आहे। सुन्नियुनि खां पुछंदे किताब आहे? चवंदा हीउ क़ुर रखियो आहे, पोइ मञो या न मञो, आहे क़ुर ई रखियो। जेकॾहिं मतनि जी ॻाल्हि मेघवारनि खां पुछंदे त किताब आहे? चवंदा वेद आहे। शीहनि खां पुछंदे किताब आहे? चवंदा 1400 साल थी विया आहिनि, इमाम खणी वियो आहे। न को इमाम न को किताब। इमाम जेको सम्झाइण वारो, किताब जे ते अमल करियूं, किताब बि खणी वियो, इमाम बि छॾे पाण गाइब थी वियो। हाणे हीअ उम्मत कंदी छा? हाणे हीअ उम्मत जा 2 कम आहिनि। हिकिड़ो कमु कहिड़ो आहे? हिकिड़ो कमु आहे मुतो करणु, ॿियो कमु कहिड़ो आहे? ढोल धमाका वॼाइण। ॿियो कमु ई कोन्हे। हाणे त ॿियो कमु हुजे। ऐं हिननि वीचारनि ते हैरत कंदा आहियो ते चर्च पियो, इमाम जा जेके आहिनि से मर्चा वेठा चवनि, आख़िर हिननि ते ॿियो धंधो कहिड़ो आहे?
नमाज भी किताब में लिखल हुई, रोज़ो भी किताब में हो, ईमान भी किताब खड़ी हो, बाकी भंगया कुंडा प्यान से हुई पियाना है किताब दबे खड़ी किताब अचे तो वरी नमाज पढ़ूं किताब आए न को इमाम न को किताब बाबा इमाम कॾहिं न कर लो चऊं 313 थी बिना हेतिरा इमाम बाड़ा अची थिया आहिनि कनि इराक में तव्हां सभु आहियो, ईरान जी हुकूमत तव्हां सभिनि जी आहे, हिते कराची सॼी अवां जी लॻी पई आहे, हेतिरा इमाम बाड़ा थिया आहिनि, अञा 313 पैदा कोन थिया आहिनि, चऊं असीं सभु मुनाफ़िक़ आहियूं, अञा सचा पैदा ई कोन थिया आहिनि। भला हाणे छा ॿुधाईंदा दुनिया खे, सम्झ हाणे हिकिड़ो सुन्नी हुजे, चल सुन्नी चवनि था त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 23 साल हुजूर जिन ते क़ुरान नाज़िल थियो, 4 उनजा ख़लीफ़ा थिया जिन दीन फैलायो, 1,24,000 सहाबी हुआ जिन दुनिया जे कुंडनि में फैलायो दीन, उहो क़ुरान मौजूद आहे जंहिंजा हज़ार हाफ़िज़ मौजूद आहिनि, क़ुरान जो शरह जेको पैगंबर कयो हदीस सा मौजूद आहे, बुखारी मौजूद आहे, मुस्लिम मौजूद आहे, तिरमिज़ी मौजूद आहे, अबू दाऊद मौजूद आहे, निसाई मौजूद आहे, इब्न माजा मौजूद आहे, मुस्नद अब्दुल रज़ाक मौजूद आहे, मुस्तदरक हाकिम मौजूद आहे, इहे सभु क़ुरान जा शरह आहिनि, क़ुरान पाण मौजूद आहे, उनजा तफ़सीर मौजूद आहिनि। हाणे हिकिड़ो शियनि जो आलिम ॿियो सुन्नियुनि जो आलिम, इन्हनि ॿिन्ही खे हाणे मोकिलियो हिंदुस्तान जे अंदरि या अमरीका जे अंदरि त सदर बुश खे चवनि त तूं मुस्लमान थी। हाणे हिकिड़ो ज़ाकिर सम्झनि ॿियो सुन्नी मौली रमज़ान साहब, ॿई विया अमरीका बुश वटि विया, मौली साहब त प्रोग्राम पेश कयो त असांजो मज़हब आख़िरी मज़हब आहे, ही क़ुरान करीम आहे, हिन जा हुक्म खोले ॾिस, चोरई वारे कानून ते अमल कर त सॼी दुनिया में चोरई बंदि, ज़िना वारे कानून ते अमल कर त सॼे मुल्क में ज़िना बंदि, क़ुरान जे अदालत वारे कानून ते अमल कर त सॼी दुनिया मां ज़ुल्म जेको आहे सो ख़तम थी वञे। असांजो पैगंबर आख़िरी आहे, हिन क़ुरान जा 1000 हाफ़िज़ आहिनि, तौरात जो हाफ़िज़ कोन्हे, इंजील जो कोन्हे, ज़बूर जो कोन्हे, पैगंबर जी हदीस मौजूद आहे, सभु कुझु सही थो अची वञे, तूं चलो हिननि ते अमल अची कर ही कानून तुंहिंजे साम्हूं आहे त हुनखे सोचण जो मौक़ो मिलंदो त बराबरि ॾिसां त इहो कानून सही आहे या कोन्हे। सम्झे हाणे आयो ज़ाकिर सम्झ जिते आऊं तव्हां वटि आयो या शियो थी कि तूं छा थो चए कि असांजो पैगंबर आख़िरी रसूल हो, सभिनी नबियुनि जो सरदार हो, 23 साल हुन ते क़ुरान नाज़िल अची थियो, 4 माण्हू मुस्लमान कई, ॿिया सभु हुन खां फिरी विया, तंहिंखां पोइ जेको हुनजे गादीअ ते अबू बकर उमर ओस्मान अची वेठो, इहे नऊज़ बिल्लाह काफ़िर हुआ, हज़रत अली अची वेठो, तंहिंखे ख़ारिजिन मारे विधो, हुज़ूर जिन जे ॾोटे इमाम हुसैन खे दुश्मननि शहीद करे छॾियो, असांजा 11 इमाम मरी विया, 12 क़ुरान खणी हलियो, पोइ बूंदो रखंदुसि मुंहं ते त छा ॿुधाइण आयो ईअं छा ॿुधाइण आयो इमाम कोन्हे, किताब कोन्हे, तूं छा खणी आयो चलो ही कूंडो खणी आयो भंग जो इहो पी सम्झे न, ही रन वठी आयो मुतो कर, ॿियो छा करे दीन छा आहे तव्हां हिन ॾेखार, हो बि ॾेखार, ही बि ॾेखार, ॿिन्ही जो आख़िर दुनिया जो, तंहिंजे करे हिननि वीचारनि चयो उसूल काफ़ी उन थो, उसूल काफ़ी हिननि जो ईअं किताब आहे पंहिंजो क़ुरान, चऊं नानू अला दीन मन ख़तमहू अअज़हुल्लाह वमन अज़ाहू अज़ल्लहुल्लाह, चऊं अल्हम्दुलिल्लाह असांजो उहो दीन आहे जंहिंखे जेको बयानु कंदो सो ख़्वार थींदो, जेको लिकाईंदो सो ख़ुशि हूंदो। हा इहो दीन अजीब आहे न, जंहिंखे ॿुधाए त ख़्वार थी, हे तबलीग जमात वारा सॼो ॾींहुं बिस्तरो कोन पिया हलनि त दीन ॿुधायूं त बेइज़्ज़ती मिले, हो चवंदा असांजो जेकर को बिस्तरो खणी दीन ॿुधाईंदो त ख़्वार थींदो, ख़्वार कोन थींदो, हिकिड़ो नंढो कूंडो ॿियो मुतो ॿियो छा आहे, ख़्वार थींदो मोचाब ॾाढा खाईंदो। अफ़सोस आहे त दीन जो को नक्शो त हुजे या न हुजे। हाणे हुननि वटि बि ख़लीफ़ो, असां वटि बि ख़लीफ़ो, चऊं हज़रत अली जी ख़िलाफ़त जो हक़ हो, हज़रत अबू बकर ज़ोरी खणी वियो, हे वीचारा आया पोयां, इन्हनि ॾिठो ज़िया जी हुकूमत खे, इन्हनि ॾिठो लियाकत अली जे हुकूमत खे, इन्हनि ॾिठो सम्झ नवाज़ शरीफ़ जे हुकूमत खे, ॾिठो त जेको बादशाह थिए थो उहो चपड़नि जे मेड़ा में आहे त हो चपड़ मेड़े में हली रहिजी वियो, भड़ा लॻी पई आहे, हो चपड़ में हुननि खे पतो कोन हो त उन वक़्त जे ख़लीफ़े जी पोज़ीशन छा हुई, हुननि जे करे ख़िलाफ़त खई त नुक़सान कहिड़ो अची खऊं, 2 दिरहम अगरि तुमर तारीख़ खणंदो, बैतुल माल मां 2 दिरहम, हिकिड़ो दिरहम 4.5 इहो थींदो, हिकिड़ो दिरहम जॾहिं शहीद थियो तॾहिं पंहिंजे पुटु अब्दुल्ला बिन उमर खे चई 80 दिरहम बैतुल माल जो मुंहिंजे मथे कर्ज़ आहे, ही मुंहिंजो बाग़ विकणी कर्ज़ ॾेई तंहिंखां पोइ मुंहिंजो जनाज़ो करिस। हाणे कहिड़ो पतो त ख़िलाफ़त खां ईअं थींदी आहे, तव्हांखे ॻाल्हियूं पोइ थो ॿुधायां त बहरहाल हुननि वटि ख़िलाफ़त जो दर्जो जेको आहे सो अहिड़ो अजीब क़िस्म जो अची थियो, हूअ इमामत थी अची वञे या ख़िलाफ़त थी अची वञे, असांखे ॿी का बि ॻाल्हि कोन्हे, असीं चऊं था त हज़रत अलीअ खे न मञे, उहो बि काफ़र घोड़ा कंदा आहिनि त सुन्नी असांजे ख़िलाफ़ आहिनि, असीं थोरी ख़िलाफ़ आहियूं, जिन खे आहीं मञो तिन खे असीं मञूं, जिन खे असीं मञूं तिन खे आहीं नथा मञो।
सही अली के मञो था, हुसैन के मञो था, हसन के मञो था, इमाम मोहम्मद बाकर के मञो था, इमाम जाफर सादिक के मञो था। मञो तो कोन था पर ज़बान सां मिड़ी मञो था। असीं चऊं था जेको इन्हनि खे न मञे सो काफ़िर, पर असीं चऊं था जेको अली के न मञे सो काफ़िर। तव्हां न नारो हणी अचो त जेको उमर के न मञे सो काफ़िर। पोइ शिया सुन्नी भाई भाई होता भाई भाई अली के न मञे सो काफ़िर, जेको उमर के न मञे सो छा काफ़िर। बाक़ी जेकॾहिं को चए त अली त ख़ुदा हो, अली त नबी हो, जिब्राइल भुलिजी वियो, वही अलीअ ते लाहिणी हुई पर रसूलुल्लाह ते लाहे वियो, इहो जिब्राइल खां ग़लती थी वई। बाक़ी उमर मुनाफ़िक़ हो, पोइ भाई भाई थियण जो को सुवाल ई पैदा कोन थो थिए। भाई भाई तॾहिं जॾहिं ॿई पासा गॾे खाओ, सम्झ। हज़रत उमर खे बि अखियुनि ते अची रखो, पर हज़रत उमर जे पादर खां बि ॾिजो था त पोइ भाई भाई हुनखे करण जे लाइ तयार ई कोन आहियो, पोइ भाई भाई जो कहिड़ो सुवाल आहे। असांजी न को माइट हज़रत अबू बकर हो, न को हज़रत अली आहे, ॿई कुरैशी हुआ, ॿई अरब ते अची वञा। हिकिड़ो हुजूर जो नाठी आहे, ॿियो हुजूर जो सोरो आहे। हिकिड़ो हज़रत अली जो नाठी आहे, ॿिए जो हज़रत अली सोरो आहे, पर रसूल जे मोहबत जे करे सभु असांजे अखियुनि जो नूर आहे। रसूल जे मोहबत जे करे सभु असांजे अखियुनि जो छा आहे ॾिठो नूर था अची वञनि। इन्हनि खे सभिनी खे मञणो आहे। असीं त चऊं था कंहिं घटिया दर्जो कंहिं सम्झ न कंहिं बि सादी जी जेकॾहिं बेहुरमती अची कई त उहो काफ़िर थो अची वञे। मुंहिंजो ईमान आहे जेकॾहिं दुनिया ते सभु पीरान पीर पैदा थियनि, इमाम बुखारी पैदा थियनि, दुनिया जो चपो चपो सॼो वलियुनि सां भरिजी वञे, दुनिया जो चपो चपो सॼो कुतुबनि ऐं गौसनि सां भरिजी वञे, पर दुनिया जा इहे करोड़ा वली हिकिड़े उन साहबी जी इज़त जो मुक़ाबिलो नथा करे सघनि जंहिं 5 मिंट हुजूर खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी ईमान क़बूल कयो हुजे। हुजूर जे सोबत जो दर्जो सभिनी खां मथे, सभिनी खां छा मथे। 5 मिंट जेकॾहिं पैगंबर जे सोबत में वही ईमान आंदई आहे त सॼी दुनिया जा वली, सॼी दुनिया जा कुतुब ऐं गौस, सॼी दुनिया जा हाफ़िज़ ऐं आलिम उन जे जुतीअ जे मिटी जो मुक़ाबिलो करे नथा सघनि। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त जेका आहे तव्हां छा हुई चओ, इहा इज़त ते अची वञी जे इज़त जो मुक़ाबिलो ॿियो को बि कोन थो करे सघे। वरी अजीब ॻाल्हि आहे, हज़रत हुजूर जी उमिरि 63 साल, अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि 63 साल, त हज़रत उमर जी उमिरि घणी आहे चओ 63 साल थी अची वञे। अल्लाह जी खिलाफ़त ईअं रखी जीअं उमिरि ॾिनी। हुजूर खां पोइ पहिरीं वफ़ात कंहिंजी अथई अबू बकर सिद्दीक़ जी, त पहिरियों ख़लीफ़ो बि अबू बकर सिद्दीक़। ॿिए नंबर ते वफ़ात कंहिंजी अथई हज़रत उमर जी, त ॿियो ख़लीफ़ो उमर। 3 नंबर ते वफ़ात कंहिंजी अथई हज़रत उस्मान जी, त टियों ख़लीफ़ो हज़रत उस्मान। 4थे नंबर ते वफ़ात कंहिंजी अथई अलीअ जी, त चोथों ख़लीफ़ो बि केरु अची वञो चओ अली अची वञो। 4 ख़लीफ़ा मुक़रर थियल हुआ। हुजूर जी नबूवत 23 साल, त अबू बकर उमर उस्मान जी खिलाफ़त 23 साल। घणा साल चओ 23 साल। इन जे करे सम्झ न हुजूर जे दीन खे फैलाइण ऐं वॾे में वॾो कमु करणु इहो इन्हनि जो कमु ते अची वञो। हज़रत उमर सगोरो रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जी जेकॾहिं खिलाफ़त आहे सम्झ 10 साल 6 महीना 5 ॾींहं। हज़रत उमर जी खिलाफ़त घणा साल 10 साल सम्झ 6 महीना 5 ॾींहं खिलाफ़त आहे, माना 10.5 साल हज़रत उमर जी खिलाफ़त आहे। 10.5 सालनि जे अंदरि जेके हिन फुतूहात करे इस्लाम खे वधायो आहे, जेके दुनिया जे दुश्मननि जा शहर हिन फतेह करे इस्लाम सां मिलाया आहिनि, 1036 शहर आहिनि। 1036 शहर जेके आहिनि से हिन फतेह अची कया आहिनि। दुनिया जूं वॾे में वॾियूं ताक़तूं उन वक़्त में जेके हुयूं, जे हिकिड़ी किसरा जी ताक़त हुई, ॿी कैसर जी ताक़त हुई, जेके चवंदा हुआ त इन्हनि जो मुक़ाबिलो दुनिया करे नथी सघे। इन्हनि टिनी ताक़तनि खे शिकस्त ॾेई इस्लाम जे ताबे जे करे बनायो त हज़रत उमर बनायो। हज़रत उमर ॾोह कहिड़ो कयो, अव्हांखे मुल्क वठी ॾिना। हज़रत उमर मदीने खे मालदार बनायो। हज़रत उमर इस्लाम जे हुदूद खे दुनिया में वसी अची बनायो। हज़रत उमर कुफर जा कोट जेके आहिनि से छा करे विधा चओ, कहिड़ा विधा? बदर में हुजूर सां गॾु, हुनैन में हुजूर सां गॾु, ओहद जे लड़ाई में हुजूर सां गॾु, खैबर जे लड़ाई में हुजूर सां गॾु, तबूक जे लड़ाई में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु, बनिल मुस्तलिक जे लड़ाई में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु, हर मक़ाम में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु। पहिरीं कमांडर थी बीहे, काफ़िरनि खे शिकस्त अची ॾे। जॾहिं पाण ख़लीफ़ो अची थियो आहे तॾहिं कैसर खे बि शिकस्त, किसरा खे बि शिकस्त। किसरा अज़ीम ईरान जी हुकूमत हुई, अज़ीम शान, वॾे में वॾी हुकूमत हुई। सम्झ प्यूं मर्स वारे ज़माने खां वठी यानी हज़रत आदम जे ज़माने खां वठी हुननि जी हुकूमत पिया आई। ऐं कैसर जी हुकूमत 400 सालनि खां पिया आई, जिन जे ज़वाल ऐं ख़तमु थियण जो को बि अंदेशो कोन हो। उन्हनि खे इहो तसवुर बि कोन हो त को ख़तमु थींदासीं। पर अजीब थी आहे, किसरा सां जॾहिं मुक़ाबिलो अची थियो आहे तॾहिं पहिरीं सट मुसन्ना बिन सबा खे 12,000 फ़ौज ॾेई मुक़ाबिलो अची कई।
किसरा जो कमांडर ते अची बनो फौज जो वो रुस्तम ते अची बनो मुसलमानन जो फौजूं जॾहिं दरियाए फोरात टपी बगदाद के अंदर दाख़िल अची थयूं आहिनि किसरा जो इहो सॼो अलाइक़ो ईरान जो उन जे अंदर अची दाख़िल थयूं आहिनि तॾहिं रुस्तम उन्हनि खे नियापो मोकिलियो त अव्हां जी हालत ते मूंखे राम थो अचे अमी परदेसी आहियो अमी मुसाफ़िर आहियो थोरे तादाद में आहियो अव्हां वटि सुवारियूं कोन्हे हथियार कोन्हे खाधो पीतो अव्हां वटि कोन्हे वापसि वञो हलिया अञा बि अव्हां खे मौक़ो मिलियो थे न त तव्हांजा हॾ तव्हांजा लाशा माइटनि खे कोन पचंदा इहो जॾहिं हिननि ॿुधो त जिन ॿेड़ियुनि ते चढ़ी फोरात टपी ईरान में दाख़िल पोयां जेकॾहिं भॼंदा दरिया खे ॿोड़ींदो ऐं अल्लाह जी फतह ॾिनी परवरदिगार आलम छा अची ॾिनी फतह अची ॾिनी फतह बि अहिड़ी जो ॿ टे मुस्लमान जॾहिं रुस्तम जे मुक़ाबले में निकिरी आया उन्हनि वटि हाथियुनि जी फौज ते अची वञी उन्हनि जे मुक़ाबले में निकिरी आया तॾहिं रुस्तम राति जो पंहिंजे फौजी कमांडरनि खे घुरायो चई परदेसी बुखायल रस्तनि खां वाक़िफ़ कोन्हे जॾहिं मुंहिंजे फौज ते हमिलो था कनि त ॼण त बुखायल शींहं हुजनि मुंहिंजी फौज लखनि जे तादाद में हिननि जे डप खां ईअं भॼे थी जीअं हिकिड़ो गिदड़ मैदान छॾे भॼी वञे छा सबबु आहे जो असीं हिननि जो मुक़ाबिलो नथा करे सघूं तॾहिं हिकिड़ो फौजी उथी बीठो चई बिल्लाइल हुम रोबान बिन्नार हुम फुरसान चई जेके तोसां ॾींहं जो विढ़नि था तुंहिंजो राति जो पेशानी अल्लाह जे अॻियां झुकल हूंदी आहे चई बादशाह जंहिंसां अल्लाह जी ताक़त हुजे तंहिंसां तूं मुक़ाबिलो करे कोन सघंदी जैसा चाहो जे चओ अल्लाह जी ताक़त हुजे फ़क़ति असबाब जे ज़ोर ते कोन विढ़बो आहे मुसब्बिबुल असबाब ऐं अल्लाह जे ताक़त जी छा हूंदी आहे चओ ज़रूरत थी अची वञे चई जैसा अल्लाह जी ताक़त हुजे तंहिंसां तूं मुक़ाबिलो न करे सघंदे ऐं जॾहिं अल्लाह जी ताक़त आई तॾहिं किसरा खे फतह करे वियो उनजो ताज मदीने जे धराड़नि खे परायो वियो दुनिया ख़तमु कयो अॼु ईरानियुनि जी जेका हज़रत उमर ते हे कावड़ आहे अहिड़ी दुनिया जे कंहिं बि माण्हू ते कोन्हे छो त ईरान जी पार पटण वारो पहिरियों फारूक आज़म हो पहिरियों कहिड़ो चओ हज़रत फारूक आज़म हो जंहिं हिन मुल्क खे छा कयो फतह कयो वॾा रूमियुनि जी जेका हुकूमत हुई तंहिंखे बि हुन छा अची कयो फतह अची कयो ऐं उहो अदल ऐं इंसाफ़ सां हुन हुकूमत हलाई जंहिंजो दुनिया जा काफ़र तस्लीम करे चुका आहिनि त अदल ऐं इंसाफ़ जेको दुनिया में हज़रत उमर ॾिनो सो ॿिए कंहिं कोन्ह पंहिंजनि खे कॾहिं बि हुन तरजीह कान्हनि पंहिंजनि खे कॾहिं बि तरजीह कोन्हे बैतुल माल में वज़ीफ़ा मुक़ररु थियल हुआ जेके बदरी हुआ जेके साहबा कराम बदर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुआ तंहिंजे लाइ 12,000 वज़ीफ़ो जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हरम पाक हुआ तंहिंजे लाइ 10,000 बीबी आयशा जे लाइ 12,000 हज़रत हसन जे लाइ 5,000 हज़रत हुसैन जे लाइ 5,000 हज़रत अली जे लाइ 12,000 वज़ीफ़ो जेको आहे महीने जे अंदरि 12,000 दिरहम इहो मुक़ररु थियल हो संदसि पुटु हज़रत अब्दुल्लाह बिन उमर तंहिंजे लाइ 3,000 मुक़ररु थियल हो हज़रत अब्दुल्लाह बिन उमर आयो कि अब्बा हुसैन जो 5,000 रुपया तो मुक़ररु कयो आहे वज़ीफ़ो महीनो मुंहिंजो 3,000 कयो ने मुंहिंजा त बच्चा बि उनखां ज़्यादा आहिनि मुंहिंजो औलाद बि उनखां ज़्यादा आहे मुंहिंजो ख़र्च बि उनखां ज़्यादा आहे तॾहिं जवाबु इहो अची नहीं त हुसैन जे पे जहिड़ो तूं पंहिंजो पे ॾेखार हुसैन जी माउ जहिड़ी तूं पंहिंजी माउ ॾेखार हुसैन जो नाने जहिड़ो तूं पंहिंजो नानो अची ॾेखार जॾहिं तूं हुननि जे वॾनि जो मुक़ाबिलो नथो करे सघे त वज़ीफ़े में तूं हुननि सां टकर खाई नथो सघे पाण खे हमेशह पोयां रख पाण खे छा रखई चओ हमेशा पोयां अची रखई जॾहिं बैतुल माल जो अॻवान अची थियो ख़लीफ़ो अची थियो उन वक़्त में मस्जिद नबी जे मिंबर ते बि तकरीर कई चई अक़ूलु लकुम मा यहिल्लु ली मिन्हु हुल्लतान हुल्लतुन फी शिता व हुल्लतुन फी सैफ चई हिन खां अॻु में आउं कुरैश जो सरदार होसि ज़मींदार होसि मालदार होसि नौकर मुंहिंजे ख़िदमत में आया पर जॾहिं खां वठी आउं हुज़ूर जे जाइ ते वेठो आहियां अमीरुल मोमिनीन बणियो आहियां हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो त बसि 2 जोड़ा कपिड़े जा बैतुल माल मां मूंखे खणणु जाइज़ आहिनि हिकिड़ो सियारे में ॿियो ऊन्हारे में जेकॾहिं 3 जोड़ो मूं वटि ॾिसो त आउं तव्हांजो ख़लीफ़ो कोन आहियां मूंखे लाइ छॾिजा हा 2 जोड़ा हिकिड़ो जोड़ो सियारे में ॿियो जोड़ो कंहिंजे अंदरि चओ ऊन्हारे जे अंदरि जॾहिं बैतुल मुक़द्दस जे दौरे जी दावत हुई तॾहिं हज़रत ज़ैद बिन साबित चवे थो त जेका कमीज़ ऐं गोॾ ॿधल हुई तंहिंमें मूं जाचो त 17 चतियूं चमड़े जूं ऐं कपिड़े जूं पहलू हुयूं दौरे ते वञी रहियो असांजो न को जीसी दौरे ते वेंदो आहे त बि 16 पेतियूं कपिड़नि जूं पाण सां गॾु खणी वेंदो आहे 16 पेतियूं पछाड़ी में मरंदो पछाड़ी में पोइ इलाही कपिड़ा 1000 जोड़ा कपिड़नि जा 17 वाचियूं सभई लोड कनि जुतनि जी निकिरंदी सभई इहे सभु पोइ हाणे हिन खे विरायो साईं पोइ मुलनि जे लाइ लहे हूंदी आहे बसि सभु को कालर वारियूं कमीज़ूं वाचियूं ऐं 5 कलाक जूता विझो पियो हले सभई असांजे लाइ लहे हूंदी आहे असांजो खाधो हलासीं मोलनि मां असांखे फ़ाइदो न जीअरनि मां कुझु कोन आहे ऐं जीअर आयो असांजो आनो कोन आयो मरी वियो को त ड्रज़ लॻी आहे बसि ईदूं थी वई हाणे 17 चतियूं कपिड़े में पयूं आहिनि अमीरुल मोमिनीन बैतुल मुक़द्दस जे दौरे ते वञे थो हज़रत अबू उबैद बिन जराह जेको उन वक़्त में गवर्नर हो तंहिं ॾिठो त अमीरुल मोमिनीन अचे पियो इस्तक़बाल ॾे वॾा पादरी यहूदियुनि जा आलिम नसारनि जा वॾा रईस
सब बीठा आहिनि हज़रत उमर जे दीदार जे लाइ मुश्ताक था अची वञनि। उन वक़्त में नओं जोड़ो कपिड़नि जो खणी रस्ते में अची पेश कई चई ही पाए हे कपिड़ा जेके घर आहिनि जिन में पघर जी धप आहे जेके फाटा पिया आहिनि टुकर टुकर छा पिया आहिनि तिन खे लाहे हे कपिड़ा पाए तंहिंखां पोइ अॻियां हलो। वॾा वॾा माण्हू अव्हां जे इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि। कपिड़ा हथ में वठी हज़रत अबू उबैद खे उछलाए ऐं मुंहं में चई अज़्ज़ल अल्लाहु बिल इस्लाम में लाभ सयाबे कि अल्लाह जी इज़त इस्लाम खे ॾिनी आहे कपिड़नि खे कोन ॾिनी आहे। बसि अल्लाह जी इज़त असांखे कंहिंजे करे ॾिनी आहे चओ इस्लाम जे करे ॾिनी आहे कपिड़नि जे करे कंहिं क़िस्म जी न ॾिनी आहे। कैसर ऐं किसरा उन वक़्त में जॾहिं मदीने जा धराड़ किसरा जे सोन जा ताज विझो पिया हलनि उन वक़्त में जॾहिं मस्जिद नबी जे अंगण ते ढेर सोन ऐं चांदी जा लॻा पिया हुजनि उन वक़्त में जॾहिं सम्झनि साहबा किराम बैतुल माल जे पैसनि मां बिना ॻणण जे बुक भरे ॿेका पिया ॾियनि उन वक़्त में हज़रत उमर जे कपिड़नि जे अंदरि 17 चटियूं थियूं अची वञनि। इहा खिलाफ़त हुई जेका हज़रत उमर हज़रत अली खां खणी वियो। जैसे घोड़ा घोड़ा लगी पई त खिलाफत खणी वियो तो नुकसान कहिड़ो कई। कैसर अव्हां खे फतह करे नहीं किसरा अव्हां खे फतह करे नहीं शाम अव्हां खे फतह करे नहीं जंग कादसियन में इराक अव्हां खे फतह करे नहीं मिस्र अव्हां खे फतह करे नहीं। पछाड़ी में जॾहिं फोत थियो आहे तॾहिं जी मूंखे पुराणनि कपिड़नि में कफन ॾिजा नमन कपिड़नि जो मुर्दे खां ज्यादा ज़िंदा हक़दार। इन खां पोइ इस्लाम जी इज़त कहिड़ी आहे। हज़रत उमर खे जेकॾहिं इस्लाम जे तारीख़ मां कढियो वञे हज़रत उमर खे जेकॾहिं इस्लाम जे तारीख़ मां कढियो वञे त इस्लाम का शइ कान्हे। इस्लाम जेका पंहिंजी इज़त ऐं मक़ाम हासिल कयो आहे सो कंहिंजे दौर में कयो आहे चओ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में कयो आहे। उहो अदल उहो इंसाफ़ जंहिंजो दुनिया नज़ीर पेश न करे सघे। बात अमीर मोमिनीन आहे हुजूर जो जानशीन आहे सभु वॾो रोबदार आहे सॼी दुनिया हुन खां ॾिजे पई पर मजाल आहे केरु माण्हू एतराज़ करे त पोइ हुन ते कावड़जी अची कुझु बि न। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंजो घर मस्जिद नबी जे पासे में आहे उन छित जे मथां कुकड़नि जा 2 बच्चा कुठा हुआ जंहिंजो नारो हो हेठि सम्झ ऐं हुन ते पाणी विझी करे हज़रत उमर नमाज़ पढ़ाइण आयो त हुन नारे मां पाणी वही हज़रत उमर जे कपिड़नि ते पियो। कपिड़ा जेके आहिनि नापाक थी पिया पाण घर वियो तंहिंखां पोइ कपिड़ा लाहे वरी चई त रस्तो जेको मस्जिद जे नारे ते आहे जेको नुमाज़िन जा कपिड़ा पलीस पियो करे इनखे अॼु जे खां वठी हटायो वञे। अमीरुल मोमिनीन हटाइण जो हुनखे हुकुम नारो हटायो वियो। हज़रत अब्बास आयो चई उमर जेको नारो तूं हटायो आहे हुजूर जे ज़माने में हिते लॻल हो या कोन हो मुंहिंजे घर जो नारो चई बराबरि हिते लॻल हो चई तो हटायो छो चई माण्हुनि जा कपिड़ा पलीस ते थिया मथे तव्हांजी हालत जेका इहा आहे त रत बग़ैर हेठि ते किरियो चई जेको नारो उमर हुजूर जी न हटायो सो तूं कीअं थो हटाईं। बसि इहा ॻाल्हि ॿुधल हुई पंहिंजो कंधु हेठि करणो हो कि अब्बास खे चई हिननि पुठनि ते चढ़ी वरी इहो नारो लॻाए करे अॻिते लाइ हुन नारे खे कोन हटाईंसि। इहा हुजूर जे हुकुम जी इज़त हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हुकुम जी छा हुई चओ इहा इज़त ते अची वञी इहो इज़त इहो मक़ाम जेको अल्लाह से ॾिनो। राति जो निंडूं जेके आहिनि से ख़तम थी वयूं घरवारी सां सुम्हणु जेको आहे सो बंदि थी वियो मुल्कनि जो चकर पियो ॾे गश्त पियो करे मदीने जा किथे छा आहे किथे छा आहे सभु कुझु ॿुधण जे लाइ तयार। कंहिं घर मां औरत जो आवाज़ रुअण वारो थो अचे नौकर खां पुछी छा आहे किसी घर जे अंदरि माई पेटस आहे वीम जे अंदरि तकलीफ़ वारी आहे उन दाई का बि मौजूद कोन्हे। यकदम आयो पंहिंजी घरवारी हज़रत उम्मे कुलसूम वटि जेका हज़रत हुसैन जी भेण आहे संत घरवारी आहे उनखे चई त मुस्लमाननि जी हिकिड़ी औरत आहे दर्दे ज़े ऐं वीम जे अंदरि परेशान आहे तूं हल जेको माल हो सामान ज़रूरी वीम जे लाइ हो सो बि पाण सां गॾु अची कई आहे। माण्हू वीचारे ॿारहड़ी वारे खे पतो बि कोन्हे त ही मूं ते थोरो केरु करे रहियो आहे। जॾहिं हज़रत उम्मे कुलसूम वीम कराए ॿाहिरि निकिती हज़रत उमर बीठो कि अमीरुल मोमिनीन तोखे मुबारक हुजे तुंहिंजे भाउ जे घर में पुट ॼाओ आहे। तॾहिं हुन माण्हू खे पतो पियो त मामूली माण्हू कोन्हे हज़रत उमर पंहिंजे घरवारी सां गॾु वीम कराइण आयो। अॼु असांजा बि ख़लीफ़ा आहिनि अमीरुल मोमिनीन आहिनि वॾा वॾा लक़ब हूंदा आहिनि हुननि जा इस्लाम जा अलम बरदार था अची वञनि संदन ज़ाल त परे रही पर हीअ जेका नर्स वेठी आहे तंहिंखे बि चवंदा त हिन ग़रीब जी ज़ाल अचे त अहिड़ो हिन सां पछताई छॾाइजे अहिड़ो अंजाम छॾाइजे जो ढगा विकिणी तंहिंखां पोइ इस्पताल जो ख़र्च पूरो करे। हे डॉक्टर आहिनि छा वॾा ज़ालिम वॾा ज़ालिम जेके माण्हुनि खे फिरण वारा हर क़िस्म जो थियण वारा अहिड़ो माण्हू खे डिजारे तबाह ऐं बर्बाद करे कंदा इहे का इस्लामी हुकूमत कोन्हे। हिते ज़ुल्म ऐं दबदबो आहे उहो त खिलाफ़त हुई जेका अजीब तरीक़े सां छा हुई चओ खिलाफ़त ते अची वञी राति जो अचे थो घर मां रुअण जो आवाज़ पियो अचे घर मां रुअण जो आवाज़ पियो अचे चई छा आहे औरत हिकिड़ी पोड़ी निकिरी आई चई उमर जेको आहे तंहिंजी खिलाफ़त आहे 7 ॾींहंनि खां वठी असांखे खाधो कोन मिलियो आहे बच्चा बुख पिया आहिनि देगड़ी पाणी कोसे जी चुल्ह ते मूं चाढ़ी आहे उन्हनि खे बेलायां वेठी त हीउ अन्न रधबो तंहिंखां पोइ अव्हां खे ॾींदीसि भत रधबो हो नेठि सुम्ही रहंदा। तॾहिं चई माई उमर खे कहिड़ो पतो त को मिसकीन अची पिया आहिनि पंहिंजे जो आहे बैतुल माल में पुठनि अटे जी बोरी पंहिंजे पुठनि ते रखी आहे
तैयार थियल खाधो पंहिंजे हथ में खई आहे, नौकर बीठो आहे रबा चई तो अमीरुल मोमिनीन इहा अटे जी बोरी मुंहिंजे पुठनि ते रखायो, तव्हां पोड़ा ऐं कमज़ोर आहियो, तव्हां त बोरी खणी कोन सघंदा, कि खिलाफ़त जो बोझ ग़रीबनि जे खाधे जो बोझ मुंहिंजे पुठ ते आहे, अटे जी बोरी जेकॾहिं तुंहिंजे पुठ ते रखां क़यामत जे ॾींहुं अल्लाह मूंखां पुछे त जवाब हुनखे कहिड़ो ॾींदुसि। इन को ख़िदमत करे, इहा ख़िदमत कई वई, निंड ख़त्म थी वई, हर वक्त इहो अरमान, हर वक्त इहा परेशानी त पतो न आहे त आऊं ही वॾी जवाबदारी जेका आहे तंहिंमें ख़ुदा वटि पूरो हिसाब किताब ॾेई सघंसि या हिसाब किताब न ॾेई सघंसि। माल गनीमत जूं चादरियूं आयूं, सभु कंहिंखे हिकिड़ी हिकिड़ी चादर जेका आहे सा पती में अची मिली आहे, हिकिड़ी हिकिड़ी चादर पती में मिली आहे। हज़रत उमर नमाज़ पढ़ाई, हिकिड़ी चादर जी गोॾ ॿधी आयो, ॿी चादर पुठनि ते रखी आयो, पोड़ी उथी बीठी, चई उमर तो चयो त ख़लीफ़ो अवां जो तेसि ताईं आहियां जेसीं अदल इंसाफ़ करियां, अॼु तूं अदल इंसाफ़ मां हथ कढी छॾिया आहिनि। चई कीअं? चई सभु कंहिंखे हिकिड़ी चादर मिली आहे, तोखे ॿ चादरूं मिलियूं आहिनि। चई अजब अन्नी या अब्दुल्ला, पंहिंजे पुट खे कीअं उथी हिन पोड़ी खे जवाबु ॾे। तॾहिं पोड़ीअ चयो अब्बा जी उहा चादर आहे जंहिंजी गोॾ ॿधी आयो, नमाज़ पढ़ाइण आयो थे, ख़ुतबो ॿुधाइण आयो थे त पुठा उघाड़ा हुआ, मूं वारी चादर मूं अब्बा खे ॾिनी आहे, इहा संस चादर कंहिं क़िस्म जी कोन्हे। पर को नाराज़ थिए न, उथी ओॾी महिल ख़ुतबे में हथ कई, चई परवरदिगार आलम जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं हक़ चमण वारियूं पोड़ियूं मुंहिंजे ख़िलाफ़त में हूंदियूं त उमेद आहे त उमर ग़लती खां बची वेंदो। साबर बि कंहिं क़िस्म जी कोन्हे। इहे हुआ पाक दामन इंसान, पछाड़ी में शहीद थींदे वफ़ात थी आहे, शहीद थींदे। अबू लोलो मजूसी खंजर आयो आहे, आंदा पेट खां ॿार अची निकिता आहिनि, सम्झनि फजर जी नमाज़ जी हिकिड़ी रकात पढ़ाए चुको आहे, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ बदी ॿी रकात पढ़ाई आहे, अमीरुल मोमिनीन खे खणी आया आहिनि, उन नमाज़ पूरी जेका आहे सा घर में अची कई आहे, सम्झनि। उन वक़्त में हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह तआला अन्हु साहबी आयो, जे अमीरुल मोमिनीन अवां खां मथे ख़ुशनसीब इंसान ॿियो कहिड़ो आहे, हुज़ूर जे दुआ खां पोइ तो ईमान आंदो, 10 साल अदल इंसाफ़ सां तो ख़िलाफ़त कई, पछाड़ी में नमाज़ पढ़ाईंदे तुंहिंजो शहादत वारो मौत आहे, अल्लाह जे रहमत जा मलाइका तुंहिंजे इंतज़ार में आहिनि, जन्नत जूं हूरूं तोखे ॻोल्हे रहियूं आहिनि, तॾहिं अखियुनि मां रुड़क वही रहिया हुआ कि तो मूंखे वॾियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। पर आऊं त चवां थो जेकॾहिं क़यामत जो मैदान क़ाइमु थिए, अल्लाह सां जेकॾहिं इहो फ़ैसिलो करे त उमर तोखे बेश्त नथो ॾियां, तोखे मूं माफ़ कयो, जेकॾहिं माफ़ी जो परवानो मिली वञे, बेश्त न मिले त बि मूं खटियो, मूं हारायो न। इहो अल्लाह जो डपो जेको ग़ालिब, इहो छाओ अल्लाह जो डपो जेको हुननि जे दिलियुनि ते छाओ ग़ालिब ते अची वञो, पाकीज़ क़िस्म जा इंसान ते अची वञा। क़ुरान करीम जूं मौलवी साहब तव्हांखे ॿुधायूं त हज़ार आयतूं हुयूं जेके हज़रत उमर जे मशवरे जे मुताबिक़ बैतुल्लाह जो तवाफ़ करे, हज जो तवाफ़ करे, चई या रसूलल्लाह दिलि घुरे थी त मक़ाम इब्राहिम जे पोयां नमाज़ पढ़ूं। क़ुरान जी आयत ओॾी महिल नाज़िल अथई, वत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला, मक़ाम इब्राहिम जे पोयां नमाज़ पढ़ो। हज़रत उमर ज़बान मां चयो, क़ुरान जी आयत नाज़िल अथई त मक़ाम इब्राहिम जे पोयां तव्हां 2 रकातूं जेको तवाफ़ जे ख़त्म करण वारियूं आहिनि से उते अची पढ़ियो। हज़रत उमर जो हुकुम मर्ज़ी अथई त ज़ालिम जे लाइ पर्दो अचे, क़ुरान जी आयत नाज़िल अथई युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन, ऐं नबी ज़ालिम खे हुकुम कर त बिना पर्दे जे घर खां ॿाहिरि न निकिरो, ज़रूरत वारे कम में जेकॾहिं ॿाहिरि निकिरणु घुरो थियूं त पोइ वॾो पर्दो हुजे, अहिड़ो पर्दो हुजे जो केरु सुञाणी न सघे त केरु आहे केॾां थी वञे। इहो पर्दे जो हया जो हुकुम बि कंहिं ॾिनो चओ, जेको हयादार हो उनजे मुताबिक़ हया वारो हुकुम जेको आहे सो पर्दे जो नाज़िल अची थियो। असीं मापनूं त घणियूं ॿुधूं था, सहाबा जो शान त घणी ॿुधूं था, पर असीं ॾिसूं था असां में इहे ॻाल्हियूं आहिनि या कोन। कहिड़ो शराफ़त वारो हुकुम, पर्दे वारो हुकुम, हीअ ज़िना वधी वई, बदमाशी वधी वई, बेहयाई वधी वई, ॿार कचा था रस्तनि में ॾिसण में अचनि, इहो छा हो? पर्दो ख़तमु थी वियो। छा थी वियो चओ? पर्दो ख़तमु थी वियो। घर में क़ुराननि जी जॻह ते वीसीआरूं अची वयूं, सिनेमाऊं अची वयूं, ॿारनि डांस ऐं नाच अची विया, 2-2 बजे ताईं कुआरियुनि छोकिरियुनि वई सम्झनि वीसीआरूं अची ॾिठियूं। ॿुधाए पर्दो बि ख़तमु, हया बि ख़तमु, शराफ़त बि ख़तमु, निकाब असां करण बंदि करे छॾिया त पोइ बुछड़ाई न थींदी त ॿियो छा थींदो? ख़ुदा जे अज़ाब खे दावत असां पंहिंजे हथनि सां ॾिनी। नबी जी फरमायो इज़ा ख़तब इलैकुम मन तर्ज़ौन दीनहु व ख़ुलुक़हु फज़व्विजू इल्ला तफ़अलू तकुन फ़ितनतुन फ़िल अर्ज़ि व फ़सादुन अरीज़। फरमायो त न्याणी जेकॾहिं लाइक़ थी वञे, ऐं अली या अली इहो सलासुन ला तुअख़िर फ़ीन, पाण फरमायो अली मूं तोखे पंहिंजी न्याणी निकाह में ॾिनी आहे, हाणे जेका तुंहिंजी धीअ थींदी सा मुंहिंजी ॾोहिटी थींदी, ऐं तोखे ॿुधायां थो त 3 ॻाल्हियुनि में देर न कजे। असलातो इज़ा अतत, नमाज़ जो वक़्तु अची वञे पढ़ण में देर न कजे, बल जनाज़तो इज़ा हज़रत, माण्हू मरी वञे दफ़ाइण में देर न कजे, बल न्याणी बालिग़ थी वञे पढ़ाइण में देर न कजे। इहो कंहिंखे चऊं? अली खे। अली जे घर में कंहिंजी न्याणी हुई? हुज़ूर जी, त उहा ॾोहिटी वञी अथई, फरमाईं त मुंहिंजे ख़ानदान जो हुकुम इहो आहे। अॼु असां वटि इहो हुकुम ई कोन्हे। असांखे अॼु ॿी हदीस उबती अची पाती आहे त जेकॾहिं न्याणी बालिग़ थी वञे त पढ़ाइण में जल्दी न कजे, भले देर सां वेठी हुजे, ओ मथो अछो थी वञे तंहिंखां पोइ उथारजेसि।
ये बुछड़ाई न थींदी बेचा फरमायूं इल्ला कफालू ॾियारींदा त कुल फितनतुन फिल अर्ज़ व फसाद अरीज़ त पोइ तव्हांखे वॾियूं ख्वारियूं सहणियूं पवंदियूं। 1400 साल पैगंबर हिन खां अॻु में जेका ॻाल्हि चई छा सची अची रही आहे या कान अची रही आहे? चओ बिल्कुलु छा अची रही आहे? चओ सची अची रही आहे। पर केरु आहे जेको हिन ॻाल्हि ते तवजो करे? कुझु बि तवजो कंहिं क़िस्म जो कोन्हे। फारूक आज़म हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजूं न्याणियूं ॾिनियूं, हज़रत फातिमा अली जे निकाह में, हज़रत रुक़ैया, हज़रत उम्मे कुलसूम ओस्मान जे निकाह में, हज़रत ज़ैनब अबुल आस बिन रबी जे निकाह में न बदो हो, न वॾियूं शादियूं हुयूं, न ॿियारनि हो, का बि ॻाल्हि जेका आहे का कंहिं क़िस्म जी न हुई। उम्मत में जॾहिं इहा ॻाल्हि ग़लति अची वई त उन वक़्त में उम्मत तबाह बर्बाद थी वई। हींअर अयाशी बेहयाई असांखे घेरे वरितो आहे। एॾो तंग कई आहे, एॾो तंग कई आहे जो घर जे अंदरि वेही बि माण्हू बुछड़ाई खां बची नथो सघे। धरती में हले तब बुछड़ाई, घर में वञे तब बुछड़ाई, सम्झ न टों लॻी पई आहे। को बीमार हुजे या चङो भलो हुजे, को मरे या ॼमे, हिनजी VCR ऐं TV जेका आहे चालू ई चालू हूंदी बस। केरु चए सम्झ अव्हांजो बि ॾोह कोन्हे, न को अव्हांखे आउं चवां थो छो तव्हांजी हुकूमत ई कोन्हे, ज़ालिम जी हुकूमत आहे बस। मुड़ुस को पुछे थो त मोचड़ा थो खाए, हाणे आउं छा करियां? हुकूमतूं बदिलजी वयूं आहिनि। अॻे क़ुर चयो त रिजालु क़वामून अलन निसा, मर्दनि जी हुकूमत हलंदी ज़ालिम ते। पोइ पछाड़ी में वरी असां चयो त अन्निसाउ क़वामातुन अल रिजाल, हाणे असां चयो त मुड़ुसनि जी हुकूमत ख़तम, हाणे वरी ज़ालिम जो वारो शुरू थी वियो आहे बस। हाणे सबको मर्ज़ी जो मालिक आहे। एॾी बेहयायूं ऐं बुछड़ायूं आम जाम थी। ही त अलाए था क़ुर जी तिलावत किन घरनि मां अचे थी बरकत वारी त पोइ सभु कुझु सही आहे। जेकॾहिं इहा क़ुर जी तिलावत न हुजे त करे मुल्क सॼो चट थी वञे मैदान ते। किथे हॾा पिया आहे बाज़ार जे अंदरि माण्हुनि जा हॾा पिया आहे, सम्झ उन्हनि ते लिखियो पियो आहे, सम्झ न तावीज़ आई ऐं जेके कामणा ई अची निकिता आहिनि। जेको वेंदो तंहिंखे चवंदा पिणे ते कामण थियल हुआ, माणे ते कामण थियल हुआ, संस ज़ाल बीमार थींदी त अस्पताल में अची वियो। ॿियनि खे शीशा पाणी जा भरे ॾींदो, तावीज़ लिखी ॾींदो, फलान थियो संस जे करे ज़ाल बीमार थींदी त अस्पताल में। पोइ हुनखे बि शीशो पाणी जो प्यार, पोइ मुहारी ज़ाल जहिड़ी थिए ॾिसां जीअं थी या मरे थी। ठगीअ जा ठा ख़ुदा जे मिलण जा इहे तरीक़ा हुआ। ये सभु असांजे कमाई जा तरीक़ा आहिनि। अल्लाह जे मिलण जो तरीक़ो इहो आहे। कहिड़ो तरीक़ो आहे? बीमार पियो हुजे, परेशान पियो हुजे, ॿ हिसा राति जा जेके गुज़री वञनि, टियों हिसो राति जो बाक़ी हुजे, दुनिया सॼी आराम जे अंदरि हुजे, चूं चरा बंदि हुजे, तुंहिंजी पेशानी अल्लाह जे अॻियां हुजे, पोइ मथां ऐलान थींदो आहे हल मिन मुस्तगफिरीन यस्तगफिरूनी फास्तगफिर लहू। जेकॾहिं गुनाहनि जी माफ़ी घुरणी अथई त घुर त तुंहिंजा गुनाह माफ़ करियां। जेकॾहिं रोज़ी जी कुशादगी जी तलब करणी अथई त घुर त रोज़ी तुंहिंजी कुशादी करियां। जेकॾहिं बीमारी जी दूर करण जी तलब करणी अथई त घुर त तोखे शफ़ा याब करियां। परवरदिगार आलम पुकारींदो पियो आहे, ही मुल्हनि खे पियो ॻोल्हींदो आहे त शीशो किथे रखियलु आहे, तावीज़ किथे रखियलु आहे, ॻोल्हींदो पियो आहे। साईं केॾां वियो? सही साईं केॾां वियो? साईं पाण पियो आहे बीमार, बाक़ी तोखे छा कंदो? साईं पाण अस्पताल में पियो आहे, तोखे शीशा पाणी जा पड़ी वियो आहे त तूं हिते मथे में सूर छॾींदो, कंहिंखे पंहिंजो बुखार छॾींदो, कंहिंखे कुझु बि कोन थींदो। सम्झ न 100 शीशा हेठां मथां हो त कुझु बि कोन थींदो। बसि इहे अल्लाह जो जेको आहे दरबार, उते अचण जी देरि थिए जीअं खपे तीअं घुर, जीअं खपे। सिंधीअ में दुआ घुर, अरबीअ में घुर, उर्दूअ में घुर। अल्लाह जे दरबार में कंहिं बि क़िस्म जी देरि न हुजे। हज़रत उमर जी आख़िरी दुआ कहिड़ी आहे जेका मस्जिद नबी जे मिंबर ते मेहराब ते बि घुरई? चई अल्लाह उमरज़ुक़नी शहादतन फी सबीलिक वजअल मौती बेबलद हबीबक। अल्लाह उमरज़ुक़नी शहादतन फी सबीलिक। ऐं अल्लाह मूंखे तुंहिंजे रस्ते में शहीद बनाए, मुंहिंजो जेका क़ब्र आहे सो तुंहिंजे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा जे शहर में बनाए। शहीद थियो या कोन थियो मेहराब में? क़ब्र ठागुनी हुज़ूर जे रोज़े मुबारक में आहे या कोन्हे? चओ कंहिंजे अंदरि आहे? रोज़े मुबारक जे अंदरि आहे। को जन्नतुल बकी मां उथंदो, को बुखारी मुकाम मां उथंदो, को मिस्री शाह मां उथंदो, को जन्नतुल मालात मां उथंदो। हज़रत उमर क़यामत वारे ॾींहुं हुज़ूर सां गॾु हुज़ूर जे रोज़े मां उथंदो। किथां उथंदो? चओ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मां उथंदो। इन खां मथे हुनजो मक़ाम, इन खां मथे बि शराफ़त कहिड़ी थी अची वञे। अदल क़ाइम कई, इंसाफ़ क़ाइम कई, ज़ुल्म जेको आहे सो ख़तम अची कई। सहाबी हिकिड़ो जंग खां ॿाहिरि निकितो, चई वल्लाहि मां त अमीरुल मोमिनीन, चई अमीरुल मोमिनीन मरी वियो आहे। उमर फारूक चई कीअं थो चवे? मदीने खां केतिरो परे बीठो आहीं? चई हिन जंग में मुंहिंजे बकरियुनि सां गॾु बगड़ चरंदा हुआ, कॾहिं बगड़ बकरी ते हमिलो कोन कयो। अॼु बगड़ बकरी खण पियो वञे, तॾहिं सम्झां थो त उमर दुनिया में मौजूदु कोन्हे। जेकॾहिं उहो आदिल मौजूदु हुजे हा त हिन ज़ालिम खे ज़ुल्म करणो कंहिं क़िस्म जो न पवे हा। ऐं वाकई हुन टाइम ते हज़रत उमर जेको आहे सो शहीद थी चुको, दुनिया मां बुरको हिजरत जो मटाए चुको। जॾहिं आदिल सम्झ न हक़ में हूंदा आहिनि, जॾहिं इंसाफ़ वारा हक़ में हूंदा आहिनि, तॾहिं अल्लाह जी जानवरनि खे बि हया ॾींदो आहे त ज़ुल्म कंहिं क़िस्म जो न करो। पोइ ज़मीन मां बि बरकतूं पैदा अची थींदियूं आहिनि। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे दौर जे अंदरि जेका कणिक ज़मीन मां पैदा थई, उन कणिक जो दाणो खजूर जे ककड़ी जेॾो, इहे बरकतूं।
कणिक जो हिकिड़ो दाणो छॾियो खजूर जे, खखड़ी जॾो दाणो ते अची वञो, इहे सभु बरकतूं हुयूं। छो त हाकिम जेके हुआसीं छा हुआ, बरकत वारा हुआ। हींअर असांजा हाकिम अल्हम्दुलिल्लाह हेठां बोतल शराब जी, मथां बोतल, राति जो सुम्हंदा 12 बजे उथंदा, पतलून बि काकू सां भरियल हूंदी त बुश्त बि काकू सां भरियल हूंदो, सफ़ा करे हाकिम थी अची वई रहंदा। जीए 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 हुजे सभिनी खे जीए जीए। छा कयूं बाबा, नथा मञूं त मोचड़ा था कयूं। जीअं बाबा साहब जो नारो हणो, जीअं जीअं अरे साहब जी सुतण साफ़ कर, पोइ नारो हणा, पहिरीं नारो हण पोइ सुतण साफ़ थींदी। छा कजे बाबा, अॼु मथो उगाड़ो, सदरी खुली पई आहे, पारी मुल्क जे माण्हुनि सां दानत थी करे शराब पी आई आहे, मस्जिद खे वेझी कोन थिए, चवंदा ख़ातून अव्वल। बाबा ठीकु आहे, ख़ातून अव्वल मञूं था, न मञींदासीं न मोचड़ा था कयूं, मस्जिद जे महिराब मां कढी वेंदी, दिल्ली त नथी घुरे। पर हुकूमत अदल ऐं इंसाफ़ जेको आहे सो इहो थो अची वञे। हज़रत उमर हुजे जेको सिधो करे, अमर बिन आस मिस्र जो गवर्नर हो, त ही माण्हू जेको आहे सो माण्हुनि में थोरो शक शुबा पियो हुजे, कॾहिं तक़दीर जो मसालो खोलियो वेठो आहे त जेकॾहिं ख़ुदा सां लिखी छॾियो आहे, पोइ असांजे असीं जेकॾहिं करियूं था त असांखे सज़ा छो थी मिले। कॾहिं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं त अॻे में 4 रकातूं छो ठहियूं आहिनि, 6 रकातूं छो कोन ठहियूं, इहो शक पियो विझे। हाणे तव्हां महिरबानी करे हिनखे सम्झायो अची मदीने ॾियारे मोकिलियोसि। हाणे आयो मदीने में आयो, हज़रत उमर सां मिलियो, बाकर हुन खां पाती, मानी बानी खाराई, फजर जी नमाज़ पढ़ी, सम्झ न, मस्जिद के साम्हूं खजियूं बीठियूं, हिकिड़ो बांठो बनी अची नौकर खे बांठो बनी आयो, चई इहो बांठो सॼो हिनजे बदन ते बनी छॾ। हिन खां पुछई बि कोन तोखे कहिड़ो शक आहे, छा मसालो आहे, कुझु बि कोन पुछे, बांठो बनी हिनखे पूरे छॾो। वरी विची नमाज़ ते कढूं, विची नमाज़ ते हिनखे खजूर बजूर खाराए, सम्झ न, टाक करे नमाज़ पढ़ाए, वरी दुआ घुरी, चई बांठो बनी अची नौकर खे, बांठो बनी सॼो पुठनि ते बनी छॾूं, वरी चई हिनखे पूरे, वरी सांझी नमाज़ ते इहो अचर, तॾहिं उथी अर्ज़ु कई, तॾहिं उथी बीठो, अर्ज़ु कई कि अमीरुल मोमिनीन ही ज़रे ज़रे धकनि ते धक, हाणे त आउं माॻी सही नथो सघां, या त गोली हणियमि त ख़तमु थी वञा, या मूंखे माफ़ी ॾे। चई बाबा तोखे मोचड़ा हणण मक़सद ई कोन्हे, मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेके मिस्र में तोखे शक शुबा हुआ इस्लाम जे ख़िलाफ़, उहे अञा आहिनि या कोन्हे। चई उहे सभु ख़तमु थी विया आहिनि। चई ख़तमु थी विया आहिनि त पोइ वरी मिस्र वञ। अमर बिन आस खे लिखी मोकिलियईं त जॾहिं बि साहिब खे शक पए त मदीने ॾियारे मोकिलिजसि, त रसूल जी रोज़ी ज़ियारत अची करे मदीने ॾियारे में मजाल आहे। को शक पए को शुबो पए, शक वरी छा पवंदा, पादरनि जा शक ईअं निकिरंदा आहिनि जो बसि हींअर सभु कंहिंखे शक शुबा आहिनि। हाणे छा कजे, असांजे वस में कुझु बि कोन्हे, असीं जेकॾहिं ॻाल्हायूं था त सभु माॻी चढ़ियो वञे असांजे मथां। तंहिं करे बहरहाल हज़रत उमर सॻोरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो यार सानी हो, हज़रत उमर सॻोरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सोरो हो, हज़रत उमर सॻोरो इस्लाम खे उहा अज़ीम शान इज्जत ॾिनई जो दुनिया जे अंदरि को बि माण्हू इज्जत नथो ॾेई सघे। क़ुरान जेको चयो हो, मूं काल जुमे ते तव्हांजे साम्हूं आयत पढ़ी त वादल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वअमिलू सालिहात लयस्तख़लिफन्नहुम, ऐं नबी अल्लाह सी वाइदो करे थो त तुंहिंजे जमात मां खलीफ़ा बनाईंदो, तुंहिंजा उन्हनि ख़लीफ़नि जे करे दीन खे मज़बूत कंदो, उन्हनि ख़लीफ़नि जे करे बेजपाई ख़तम करे अदल इंसाफ़ क़ाइम कंदो। 1400 साल गुज़री चुका आहिनि। जंहिं दौर में इस्लाम इज़त वरिती हुजे, जंहिं दौर में अदल इंसाफ़ क़ाइम थियो हुजे, जंहिं दौर में मुस्लमाननि जो ॻाट बुलंद हुजे, उहो दौर मूंखे ॾेखारियो त कहिड़ो आहे। मुसलमाननि जी इज़त बुलंद हुजे, मुसलमाननि जी शान ऐं शौकत हुजे, मुसलमाननि दुनिया खे पंहिंजे साम्हूं नमायो हुजे, मुसलमाननि अदल इंसाफ़ क़ाइम कयो हुजे, ख़ौफ़ जेको आहे छा थियो हुजे, चओ ख़तमु थियो हुजे। इहो फारूक आज़म जो दौरु आहे, सिद्दीक़ जो दौरु आहे, हज़रत उस्मान जो दौरु आहे, इन्हनि सहाबा किराम जो दौरु आहे। इन खां सवाइ ॿियो को बि दौरु कोन्हे। जेकॾहिं इन्हनि जी ख़िलाफ़त बरहक़ न हूंदी त पोइ तव्हां सम्झी सघो था त क़ुर जी आयत सची कीअं थींदी। अल्लाह थी फरमाए थो इन्हनि खे ख़लीफ़ो करे, दुनिया में इन्हनि खे मज़बूत करे, इस्लाम जूं पाड़ूं जेके आहिनि से मज़बूत अची कंदो, बदअमनियूं जेके आहिनि से ख़तमु अची थींदियूं, ख़ौफ़ जेके आहिनि से ख़तमु अची थींदा, अदल इंसाफ़ जेको आहे सो दुनिया ते क़ाइमु अची थींदो। उहो अदल इंसाफ़ क़ाइमु थियो जंहिंजो दुनिया नज़ीर बि नथी पेश करे सघे, जंहिंजो दुनिया नमूनो बि नथी पेश करे सघे। जॾहिं खां वठी खुलफ़ाए राशिदीन सहाबा किराम उन्हनि जी ख़िलाफ़त ख़तमु कई त मुस्लमान आस्ते आस्ते अयाशिन में अची तबाही बर्बाद थी विया। हुज़ूर बि फरमायो हो, अबू हुरैरा खे चऊं त तुंहिंजे पेट ते बुख जे करे पथर ॿधा पिया आहिनि, पर वल्लाहि लल फ़क़्र अख़शा अलैकुम वलाकिन अख़शा अलैकुम अन तुबसत अलैकुम दुनिया कमा बुसितत अला मन क़बलकुम फतनाफसूहा कमा तनाफसू फतोलिककुम कमा आलकतुम। फरमायो कसम आहे ख़ुदा जो, मूंखे डपु कोन्हे त मुंहिंजी उम्मत बुख जे करे मरी वेंदी, मूंखे डपु उन ॾींहं जो आहे जॾहिं उम्मत वटि माल ऐं दौलत जी गॾु थींदी। फतनाफसू पोइ दुनिया जे मोहबत में मस्त थी वेंदा, फतोलिककुम पोइ दुनिया जी अयाशी इन्हनि खे इन तबाह कंदी जीअं यहूद ऐं नसारा खे तबाह ऐं बर्बाद कयो। इहो ज़मानो आहे या कोन्हे? ॻाल्हायो, दौलत सभु कंहिं वटि आहे, हींअर बुखियो केर बि कोन्हे, सभु कुझु आहे, चओ पैसे वारो आहे,
सबको मालदार तो अची बनिजे, पर असांजो माल किथे पियो ख़र्च थिए, दौलत किथे पई ख़र्च थिए, हलो अयाशी जे सामान ते। मस्जिद में तॾो बि वठी कोन ईंदासीं, घर VCR बि अची वेंदो, फ्रिज बि अची वेंदो, TV बि अची वेंदी, कोच बि अची वेंदा, वॾा वॾा थां बर्तन जेके से बि अची वेंदा, पर इस्तिंजा जे लाइ हिकिड़ो करो बि मस्जिद खे वठी ॾियण जे लाइ तयारु कोन हूंदासीं। पोइ जॾहिं साहब मरंदो तॾहिं क़ुर तो चवे कम तरकू मिन जन्नातिन व उयून व ज़ुरूउन व मक़ामिन करीम व नामतिन कानू फ़ीहा फ़ाक़िहीन कज़ालिक व औरसनाहा क़ौमन आख़रीन फमा बक़त अलैहिम समा वल अर्ज़ व मा कानू मुनज़रीन। अल्लाह जी फरमाए थो कम तरकू, हाणे अॻियां न जाच त केॾां पियो वञे साहब, बुखारी में पियो वञे या मिस्री शाह में, पोयां जाच कम तरकू मिन जन्नातिन त बाग़ घणा छॾियई आहे, व ज़ुरूइन ज़मीन जा एकड़ घणा छॾियई आहे, चङनि व मक़ामिन करीमिन कराची जो माल छॾई, सिजाल वारो बंगलो बि छॾई, हैदराबाद वारो बि छॾई, व नामतन कानू फ़ीहा फ़ाक़िहीन अयाशिया सामान कंहिंजा ढेर करे माण्हू आणे रखिया आहिनि, जंहिंमें मस्त हो कज़ालिक व औरसनाहा क़ौमन आख़रीन। हिनखे ॻिची मां झले असां क़ब्रिस्तान जे हवाले कयो, इन्हनि टपरनि जो वारसा असां ॿियनि खे बनायो। फमा बक़त अलैहिम समा वल अर्ज़, ज़ालिम जॾहिं मरंदो आहे तॾहिं न को आसमान खे अरमान थींदो आहे, न को ज़मीन खे रुअण ईंदो आहे, वमा कानू मुनज़रीन, न को आऊं हुनखे मोहलत बि ॾींदो आहे। अल्लाह जो हिकिड़ो इम्तिहान आहे दुनिया जे अंदरि, हीउ सॼो इम्तिहान आहे। अॼु मुंहिंजो वारो, सुबुह जो तव्हांजो वारो, जो कुझु करे चुका आहियूं तंहिंजो हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जे अॻियां बीह छा ॾियणो आहे, चओ हिसाब ऐं किताब ॾियणो आहे, पूरी ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियणो आहे त तो पंहिंजे घर वारनि खे कहिड़े रस्ते ते छॾियो, न्याणियुनि खे कहिड़े तरीक़े ते छॾियो, औलाद खे कहिड़े रस्ते ते छॾियो, सम्झनि तो पाण कहिड़ा कम अची कया, इन्हनि सभिनी जो हिकिड़ो ॾींहुं वाहिदुल क़हार जे कोर्ट में बि जवाबु ॾियणो आहे, जिते न को वकील कमु ॾे, न को सफ़ारशी कमु ॾे, न को रिश्वत कमु ॾे, उन ॾींहं जी तयारी हिते करणी आहे। मुंहिंजा दोस्तो सहाबा किराम मुअज़्ज़ज़ हस्तियूं फारूक आज़म खुलफ़ाए राशिदीन, उन्हनि जे सुन्नत मां, उन्हनि जे ज़िंदगी मां असांखे पंहिंजो तरीक़ो वठणु घुरिजे, उन्हनि जे तरीक़े मूजिबि असांखे हलणु घुरिजे। कामयाब आहे दुनिया जे अंदरि उहो शख़्स जेको खुलफ़ाए राशिदीन जे तरीक़े ते हले। अल्लाह थी चले तव्हां ऐं असांखे सहाबा किराम जी मोहबत नसीब फरमाए। अल्लाह जल्ल जलालू जेके माण्हू हुजूर जे साबत में वेठा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ईमान आंदऊं, जिन असां ताईं दीन पहुचायो, जिन असां ताईं क़ुर पहुचायो, जिन पैगंबर जो अमल असां ताईं पहुचायो, जिन पैगंबरनि जा अक़वाल ऐं अफ़ाल असां ताईं पहुचाया, जिन जे तुफ़ैल असीं पाण खे मुस्लमान सम्झूं था, शल उन्हनि जी मोहबत असांजे दिलि में अल्लाह खे अता फरमाए। चओ आमीन। अल्लाह खे उन्हनि जी मोहबत असांजे दिलि में छा फरमाए, चओ अता फरमाए। जंहिंजे दिलि में सहाबा जी मोहबत कोन्हे उहो मोमिन न आहे, जंहिंजे दिलि में हुजूर जे यारनि जी मोहबत कोन्हे उहो ईमान जे दायरे खां ख़ारिज आहे। यकीन रखो त ईमान जो मरकज़ ऐं गारंटी मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा हुआ। कहिड़ो आहे, चओ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा हुआ, दीन जा मरकज़, दीन जा अॻवान इहे हुआ, क़ुर खे असां ताईं पहचान वारा इहे हुआ, नबीअ खे ॾिसी उन जे सुन्नत ते अमल करण वारा इहे ई हुआ, ॿियो को बि कोन हो। उन्हनि जे शल तरीक़े ते हलण जी अल्लाह जल्ल जलालू असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। हर उहा मजलिस जेका सहाबा जे ख़िलाफ़ हुजे, हर उहा मजलिस जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यारनि जे ख़िलाफ़ हुजे, उन्हनि जे अदावत ते मबनी हुजे, उन्हनि खां अल्लाह खे असांखे पासे करण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह जल्ल जलालू उन्हनि खां बचण जी असांखे छा ॾे, तौफ़ीक़ ॾे। हीउ अक़ीदो अहले सुन्नत वल जमात जो यादि रखे ॾियो त सॼी दुनिया जा वली हिकिड़े साहबी जे इज़त जो मुक़ाबिलो करे नथा सघनि। सॼी दुनिया जा छा वली हिकिड़े साहबी जे इज़त जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। पैगंबर जे सोबत जो जेको दर्जो आहे उन सोबत जो दुनिया मुक़ाबिलो नथी करे सघे। अल्लाह सिलसिल असांखे सहाबा जे मोहबत ते मौत ॾे। وآخر دعوانا والحمد لله رب العالمين اللهم اغفر لي ولوالدي ولجميع